छा आहिनि इलाइक़े जा कहिड़ा मसइला आहिनि जिन खे हल करण जी ज़रूरत आहे? वॾी महिरबानी तव्हांजी। इलाइक़े जे लाइ नसीराबाद तव्हांखे ख़बर आहे जो हिकु रिमोट एरिया आहे, उन जे लाइ ॾाढो कमु करिणो आहे, ख़ासि ख़वातीन जे लाइ उते जी उनखे शऊर ॾियणो आहे, तालीम जी ज़रूरत आहे, सिहत जी ज़रूरत आहे, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे रोज़गार जी ज़रूरत आहे, अमन व अमान ॾाढा कुझु सॼे बलूचिस्तान में इहा मसइला आहिनि, पर नसीराबाद में इहा घणो मसइलो आहे। त इहा कोशिशि कंदासीं त इन्ही ॻाल्हियुनि ते जो तवजो ॾियूं। मेडिकल कॉलेज प्रायोरिटी आहे असांजी, उते ठाहिण जे लाइ यूनिवर्सिटी, सुठा स्कूल, सिहत हॉस्पिटल ऐं ख़वातीन खे अॻिते अचण जे लाइ कोशिशि कंदासीं जो मतिलबु हुननि में शऊर थिए, पॉलिटिक्स में बि अचनि, तालीम जे मैदान में अचनि, हर शोबे में अचनि। हाणे मैडम छा था सम्झो हस्बैंड जो MP हुजणु ऐं एॾे वॾे उहिदे ते हुजणु ऐं उन खां पोइ तव्हांजो पंहिंजो बि हिन असेंबली में अचणु केतिरी फ़ख्र जी ॻाल्हि आहे? हे वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ॿियो ज़ाहिर आहे उन्हनि जी सपोर्ट आहे जो अॼु मां हिते बीठी आहियां। लेडीज़ जे लाइ घणो कमु करिणो आहे हुते, छो जो बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो रिमोट एरियो आहे, न हुननि में तालीम आहे, न शऊर आहे, न अच्छे बुरे जी पहचान आहे। त असांजी कोशिशि इहा ई हूंदी जो हुननि खे शऊर ॾिना वञे, स्कूल हुजनि, तालीम हासिल करणु, ॿियो हर मैदान में जो है वो निकिरनि, जॉब लाइ जेका पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि खे जॉब मिले, बल्कि पॉलिटिक्स में बि अचनि त सुठी ॻाल्हि आहे।